سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن سيدنا وشفيعنا ونبينا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم كم من فئة قليلة غلبت فئة كثيرة بإذن الله وقال الله عز وجل في مكان آخر يريدون ليطفئوا نور الله بأفواههم والله متم نوره صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين. واجب الاحترام معزز السامعين والناظرين सालाना रसूलुल्लाह की महफिल जब ज़वात क़ुदसिया के मुनासिबत साथ जारी है सारिया वो मेना फिल्स जे इश्तिहार के जरिए अमा मुलाहिज़ा कयो पिया इमाम आरिफीन आरिफन जे इमाम आरिफ लगे जे वो जे के खुदा दी मार्फत हासिल हो जे सुभान अल्लाह के लिखना या चवना सा के आरिफन जो इमाम नथी हुआ जो हकीकत में हुंदो आ उनके अगर न बचे हो तो वो इमाम हुंदो हज़रत तीसरे रोज़े वाले रज़ी अल्लाह ताला अन्हु का के फकीर सवाल कयो हो तो जिबला मानू चवल था तो सजे जग जहान जी इबादत एकड़े पासे दे आरिफ रकात नमाज पढ़े उन बिन रकातों जो सवाब पूरे जहान जे इबादत जे सवाब अता करे सुभान अल्लाह ये चवन था अमा चाहता फरमायो पान फरमायो आरिफ जो नमाज पढ़न तो वडी गाला उन जो वडो सवाब पर आरिफ जो साव खड़ंदो आ साव माण्हू खड़े तो अंदर तो अचे ॿाहिरि तो वञे
आरिफ जो कोई साह खड़ंदो आहे जंहिंखे ख़ुदा जे मारिफत हासिल ख़ुदा जी मारिफत हासिल आहे वो जो साह खड़ंदो आहे उन साह खणण जो ई सवाबु जग जहान जी इबादत में सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वनूदा शरीफ में इन मुनासिबत सां हिकिड़ो नकुला हिकिड़ो माण्हू हज जी तयारी करे परे खां सफ़र करे पहुतो पर इत्तेफ़ाक़ कयो जो अॼुकल्ह जो जहाज़ जो सफ़र कोन हो पुराणो सवारियूं या पंध सफ़र करे जॾहिं पहुतो त हुकुम इहा आहे त सिज नाईअ जे सिज लहण खां पहिरियों जेको पहुतो अरफात जे मैदान में उनजो हज थी पहुतो त सही पर सिज लही पई साह खणो थधो साह जीअं खणबो आहे ईअं हसरत में अफ़सोस में बंदि करे हेॾो आयुसि हज जो टाइम बि निकिरी वियो बाद में मां पातुसि हेॾो थधो साह खणी त भरिसां हिकिड़ो बुज़ुर्ग बीठो चई यार तो साह वाह जो खयो आहे चईसि कीअं न खणिया ओ फलाणे इलाइक़े मां ज़मीन जे खिते मां निकितुसि हज जे लाइ पर टाइम गुज़री वियो मां बाद में पातो नाईअ जो सिज लही वियो चल मेहरबानी करे साह जो सवाब दे मूंखे जेको थधो साह खई इन जो सवाब मूंखे इहो सवाब मूंखे 40 साल जे हज जो सवाब सुभान अल्लाह 40 साल हज कयो आहे 40 साल जो हज जो सवाब तोखे इन रुगो थधे साह जेको तूं खयो त इन जो सवाब मूंखे ॾे छो कि बाबा बस इन में हिकमत आहे इहो सवाब मूंखे घुरिजे थो इहो मूंखे ऐं 40 साल जो सवाब हज जो मां तोखे थो ॾियां इस रोज़े वारे मरफूज़ा शरीफ़ फरमायो उनखे चई बाबा तुंहिंजे इन साह में जेको तो साह खयो आहे उहो अलाह जो आरिफ वारो हो ख़ुदा जी मारिफत रखण वारो हो जंहिंजो हिकिड़ो साह जग जहान जे इबादत अहिड़ा जेके आरिफ बेदा हूंदा उन्हनि जो इमाम सैयद मुहम्मद वाशिक़ सुभान अल्लाह अरे जो थी को मानो ॿिए कंहिंखे जवाब फलाणो इमाम आरिफ थी त आरिफ एॾा थींदा पोइ उन्हनि जो जेको सरवान थींदो हुजे उहो थींदो आहे इमाम आरिफ ऐं हज़रत ईसा माण्हू इमाम के फिक्र में थींदा मुंहिंजा साईं के इमाम माण्हू जन फलन में थींदा मुख़्तलिफ़ फ़ुनून में इमाम थींदा इस रोज़े वारे के फ़कीर पंहिंजे वास्ते इमाम चवंदा हुआ खोड़न जे शहर में को फ़कीर पहुतो तो हुनखे ख़बर हुई त ॿी से रोज़े वारा को हिन पासे आयल आहे तो खोड़न जे शहर में पुछा कई त बाबा मुंहिंजो इमाम कहिड़े पासे जे सफ़र ते वियो हुन जो इमाम चवण ऐं खट मथां फतवा अची इमाम तो नहीं पर हींअर त आम लॻो पिया जवाब चवण हाणे केरु कंहिंजे फतवा कोन वियो तॾहिं फतवा इमाम तो चई उनजो इमाम जो मतलब इहो कोन हो त जी इमाम अबू हनीफ़ आहे इमाम शाफ़ी आहे इमाम मालिक आहे इमाम अहमद आहे हम्बल रहमहुल्लाह या उनजो मतलब इमाम महदी जो कोन हो जो इमाम महदी जो जंहिंजे लाइ हुन बिशारत था फरमाई इहो फ़कीर जो कोन हो मोहम्मद में इश्क में उनजो अॻवान क़ाइद इमाम फतवा आहे ज़ाहिरा इन वक्त तो जो टाइम हो ज़मान हो उन वक्त में बड़ा आल मखदूम अब्दुल वाहिद सिविस्तानी सेवन वारो बुजुर्ग उहो पण ज़माने में जेके नौमाने सानी चयो बीठो आहे असांजे सिंध में नौमाने सानी माना ॿियो न वरी इमाम अबू हनीफ़ सिंध में अब्दुल वाहिद सिविस्तानी खे चयो फतवा हलंदी सिंधु मखदूम अब्दुल वाहिद सिविस्तानी खे फतवा आई तो है पीर साहब पान के इमाम को सुनाए सवाल यो जने ना हजरत अब्दुल वाहिद सिविस्तानी ताई फतवा आई
जंहिंजो बयान ज़ाहिरी मशहूर आहे फतवा में। ये उन ज़माने में पीछे रोज़े वाला उन ज़माने में आहे। अब्दुल वाहिद सिविस्तानी जॾहिं फतवा आई उन ॾिसी करे चयो बाबा पहिरीं ॻाल्हि त हीअ आहे त इहा दावा ख़ुद हज़रत पीर साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़े घणी कान कई आहे। जो फकीर ते हो न मां इसे तो कोन चलाए पाणे जे पहिरें नंबर ते ये फतवा जेका सही कान्हे का जेका पूर्ण मालिक थी ये फतवा सही आहे। पहिरियों वजह इहा हुयो त पाण नबी से रोज़े वाले खुद ही दावा कान कई आहे इमाम जी को इमाम बणिया। नंबर बी ॻाल्हि बाबाने सैयद में आहे इमाम जी औलाद में आहे चवंदा आहिनि त हिन खे हक़ आहे इमाम जवाब खुदा शरीफ में जनो कि रोज़े वाले साम्हूं फतवा आई पाण फरमायो बाबा हे ॾिसो आलिम आहिनि ऐं ही अब्दुल वाहिद सिविस्तानी के आलिम आहे। हिन फतवा हुन फतवा में तव्हां फ़र्क़ु ॼाणियो पर मां अर्ज़ु इहो थो कयां मुंहिंजा साईं जेकॾहिं माण्हू पढ़े उन जा बाद में जीअं वक़्तु घणो गुज़रियो आहे ऐं हिन वक़्तु त माशाअल्लाह आम मशहूर आहे त तव्हां असां पंहिंजे क़ाइद लॻाइण खे चवंदा आहियूं उनजो मक़सदु इहो कोन हूंदो बसि इमाम महदी था चओ। बहरहाल अर्ज़ु करण जो मक़सदु आहे मां इहो अर्ज़ु कयो त उर्स मुबारक आहे इमाम आरिफ़ीन जो सुभाणे जंहिंजी ज़िंदगी सॼी हुज़ूर जे सुन्नत जी ख़िदमत में गुज़री। सुन्नत में जॾहिं बि ख़बर पई किताब में हीअ साईं जी सुन्नत आहे इहा बता कर हीअ साईं जी सुन्नत आहे इहा बता कयो। पाण फ़क़ीर खे चयो फ़क़ीरो बकरियूं गॾु कयो साईं बकरियूं चालियो बकरियूं कुझु गॾु कयो त जग में बकरियूं चालियो त इहा हुज़ूर जी सुन्नत पूरी पाण मोहम्मद असांजे सिलसिले जे मक़बूलियत में राज़ इहो अथव जो असां रसूलुल्लाह जे सुन्नत खे कोन था छॾियूं। हुज़ूर जे सुन्नत खे असां वरितो आहे नबी करीम अलैहिस्सलाम जे सुन्नत मुबारक ते अमल कयूं थो दीन शरीयत खे पाण मुक़दम रखियो। वक़्त जा जेके बनावटी सूफ़ी हा जेके पाण खे सूफ़ी सॾाए करे शरीयत खां कोई ते हटंदा पाण फरमाईंदा ग़लत आहे। उन टाइम में मां नालो नथो खणां असांजे सिंध में हिकिड़ी दरगाह हुई वो पाण त भला रहा पर उन जा जेके पोयल हा उहे माण्हुनि खां छा कराईंदा माण्हू अचनि त हू अदब लॻिया हुन जे अॻियां अची छुकंदा। इस रोज़े वाले फरमायो न शरीयत ना मुक़द्दम दार उबनु के तरीक़त अद शरीयत नेस्त बेरो पाण फरमाईंदा न हिकिड़े फ़क़ीर पंहिंजो मथो जेको आहे पीसे रोज़े वारनि जे अची झोली में कदम अंदरि रखियो पाण खे मथे करिए पाण मथे कयो पाण फरमायो असांजे नबी करीम जो तरीक़ो कोन्हे हे हुज़ूर जे शरीयत जो तरीक़ो कोन्हे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे सेखारियो आहे त इहा पेशानी सिर्फ़ अल्लाह जे हुज़ूर में ऐं पाण उन्हनि जो रद्द कयो पाण फरमायो ग़लत कंदा उहे खानका वारा जेके पाण खे अहिड़े कम कराइनि था जो माण्हू अचे था उन जे अॻियां छुकर सजदे जी सूरत ठाहिनि ऐं हू उन्हनि खे तंबीह कोन था कनि। पाण फरमाईंदा इहो तरीक़ो ग़लत आहे छो त ताज़ीम वारो सजदो बि हाणे ख़ुदा खे आहे इबादत वारो सजदो बि उहो ई अलाह जे ज़ात में आहे। अल्लाह जो शुक्र आहे वो शरीयत जो तरीक़ो अॼु दरगाह मुबारक ते हले थो। ये तव्हां हाणे सोशल मीडिया ते ॾिठो हूंदो पी साईं मौजूद पी साईं पधारे हिकिड़ो आर्डर पाण जारी कयो आर्डर पाण इहो जारी कयो जमात खे मुखर खे पाण इहा हिदायत फरमाए त मुखर जे मथां लाज़िम आहे छो त असांजे तव्हां अरे सुन्नत जो खानका दरगाह जेके उते माण्हू ईंदा आहिनि ॾिसो त जेके ज़ाहिर माण्हू अनपढ़िया आहिनि खे ख़बर कान्हे शरीयत जी वञी करे बाज़ार जे अॻियां छुकंदा आहिनि सॼे वारी सूरत ठाहींदा आहिनि पोइ वरी गैर असांजे मथां जी हमलो कंदा त सुन्नी जी ज़ोकीरनि खे पिया सजदो कनि मज़ारुनि खे पिया सजदो कनि हालांकि इन शइ जो अहले सुन्नत जे अक़ीदे सां परे जो बि ताल्लुक़ कोन्हे को सुन्नी मुस्तनद आलम इन खे न को जाइज़ चवंदो न को
सही चवंदो हर एक जी फतवा इहा ई हूंदी जो त शरीयत में तज़ीम जो सजदो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हराम फरमायो आहे इबादत जो सजदो गैर खुदा के शिरक ऐं तज़ीम जो सजदो गैर खुदा के वास्ते इहो हराम आहे शरीयत पाक में मौजूद अभी से बागरे जी मगाल में कई पाण फरमायो त मुखर जे मना लाज़मा इन जा अमल कर त केर बि हेठी चाहे के चुमी न दे छो शरीयत पाक जो अदब रखो शरीयत मना कया सजदो त दाहे करो पर सजदे जी सूरत में नथा चुमी ॾियणिया त मथे जाओ ते ॾियणिया हेठ के ॾियणी न आहे छो त सजदे जी सूरत न ठहे मक़सद इहो त जंहिं शरीयत पाक जे अदब जो लिहाज़ रखंदे हज़रत रोज़े बड़ी रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो ओ हुकुम अॼु बि अल्हम्दुलिल्लाह दरगाह मुबारक में हज़रत बी सईद रोज़े कायम में फकीर सवाल कयो कि भला फना छा के चइबो आहे मलफूज़ात शरीफ में उन जो फना छा के चइबो आहे पाण फरमायो फना तो के ॿुधायो पर लफ़्ज़न में ॿुधायो त फना छा थींदी आहे या तो के तजुर्बो करे ॾेखारियो माना उन जो नमूनो तो के ॾेखारियो त फना छा हूंदी आहे तजुर्बो जे करे प्रैक्टिकल तौर ते जे करे साम्हूं माण्हू ॾिसे तो वधीक हूंदो आहे लफ़्ज़न में सम्झाइण ॿियो करे ॾेखारियो ॿियो पाण चाज़ू की यार किला सही करे ॾेखारियो बि से रोज़े वारा ये सुम्ही पिया चादर मुबारक मथा विझी करे ऐं सुम्ही जो पिया घड़ीअ खां पोइ फकीर जो बि से रोज़े आए खाली करो फकीर परेशान थियो अजायो सवाल कया ई ना मां सवाल कयो ऐं सवाल करे हुनखे परेशान थी वियुसि मां जो सवाल बि करे न कया ऐं घड़ीअ खां बाद में ॾिठई त चादर में चुरपुर शुरू थी वई से रोज़े वारा उथी वेही फना इन जे फना लफ़्ज़ त असां ॿुधोसीं पर फना ऐं बका जो फ़लसफ़ो पाण फना इन खे चइबो आहे हज़रत शाह ख़ैरुद्दीन रहमतुल्लाह अलैह सखर जो बुजुर्ग हुयो उन जी वज़ारत सखर वाले पासे जी आहे उन जो मुरीद शाह ख़ैरुद्दीन रहमतुल्लाह अलैह हो उन ॻोठ खां शहर ताईं पोइते वञी ऐं उते पंहिंजो हल्को फुल्को कमरो ठाहे इबादत जे वक़्तु वेही हाणे त दरिया के माण्हू बंद ॾेई करे बंदि करे तो तॾहिं दरिया खुलियल जाने अचे सुबुह करे तारे मुल्क खे पायो वञे अचे जो दरिया फिरियो सिधो उन फकीर वारे पासे में तकरीबन 4-5 साल उन पासे दरिया वहंदो रहियो 4-5 साल गुज़रण खां बाद में दरिया वरी उते दड़ा हणी ॿेड़ ते वरी पासे हली हज़रत शाह ख़ैरुद्दीन रहमतुल्लाह अलैह फरमायो असां फकीर काथे फकीर तो ॻोठ खां ॿाहिरां वञी पंहिंजी जाइ ठाही इबादत उते रहियो तो दरिया पाए 4-5 साल उते दरिया हलंदो रहियो सो दरिया हाणे उते दरिया वरी दड़ा छॾे ॿेड़ छॾे ॿिए पासे जो ॿियो रुख इख्तियार कयो अथई हज़रत शाह ख़ैरुद्दीन रहमतुल्लाह अलैह उन जाइ ते पाण फरमायो बाबा हलो जंहिं जाइ ते फकीर कोठी ठाहे वेठो इबादत जे लाइ जाते दरिया वही वियो 4-5 साल दरिया वहियो कई साल गुज़री विया बुज़ुर्ग आयो रुगो हिकिड़ो पहिरीं उन जाइ ते पढ़ी करे अच्छा मज़ेदार ॻाल्हि ॿुधाइण रहिजी वञे बुज़ुर्ग फरमायो त मुंहिंजे घोड़ीअ खे तयारु कयो घोड़ी मुंहिंजी तयारु कयो ऐं छो पाण फरमायो घोड़ीअ ते बुज़ुर्ग चढ़ियो पाण फरमायो जंहिं जाइ ते असांजो फकीर हूंदो घोड़ी उन जाइ ते हली सुभान अल्लाह हमारे प्यारे वाले आवाज़ सुभान अल्लाह ये तो बुखारी शरीफ की रिवायत सब के पता लगा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम तला मुश्ते आया भैया जय कहता है बता तला मुश्ते हुजूर साहा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम तमन्ना का बोल जाए नबी करीम अलैहिस्सलाम फरमाया हितरे मज़ाब कब्र है ऐं कब्र वारन के अज़ाब थी रहियो हुजूर खे त ख़बर पई पर जे हुजूर जे मना दरार गोश्त सवारा उन खे बि ख़बर पई त जाते कब्र वारन के अज़ाब थी रहियो यो कमाल दरार गोश्त जो है यो कमाल मदीने वाले जो
यो बोझ जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो है बोलिए जो कमाल बोले कमाल बुजुर्ग शाह खैरुद्दीन रहमतुल्लाह अलैहि बोली आई बोला जाते जी पीछे उन पे जो हिया सुबह जो है बुजुर्ग फरमा भेजा जाते खोजो जो बुजुर्ग होते उन जाते बैठ पड़ो बाहर बुजुर्ग पड़ो अंदर जवाब न फकीर सुभान अल्लाह बोली जो बोले तो नहीं वो चीज है भैया दर नो पेवा दर जो बोले तो फकीर इबादत में मसरूफ हुआ हेना कई साल गुजरी गया कई साल दयाल ने बता हलक करो कई साल प्यार वजह सही गुजरी गया उन सब बाद में आप से रोले वाले फरमायो रजी अल्लाह ताला नो पान फरमाए ता फकीरो इयो पे फना जो हिलो बता सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि
जो सरवर बनाए हो हजरत इमाम इनकलाब पीछे सूर्य बादशाह के उमर मुबारक 12 साल जने अज़ीज़ जो ॾिठो तो बाबा ही पीर साहब असांखे ललकारे रहियो आहे त कूड़नि केस ते फसायो वियो पहिरियों जेको कूड़ो केस पई सही सूर्य बादशाह ते कयो वियो हो मन में बेकालत कर सखर हलियो केस हलियो पे सखर में वकील हो मोहम्मद अली जना बानी पाकिस्तान के ठाणे वारो बानी पाकिस्तान वकील हो सूर्य बादशाह जो लेकिन कायदे आज़म ॾिठो त पीर साहब खे सज़ा मिले ॾियणु चाहे थो ऐं आज़ाद कोन कंदो हालांकि केस जो कूड़ो आहे कायदे आज़म मोहम्मद अली जना हथ खणी वियो ही सही शक्कत अली बादशाह खां पुछा कयो सही त वञा आइडियल शख्सियत कहिड़ी आहे कायदे आज़म मोहम्मद अली जना आइडियल तव्हांजे लाइ और कमल कायदे आज़म मोहम्मद अली जना मुंहिंजे लाइ आइडियल कीअं थींदो उहो त मुंहिंजे वारिस जो वकील हो विकालत करण वारो हो ऐं अंग्रेज जॾहिं ॾिठो कायदे आज़म मोहम्मद अली जना ॾिठो त ही सदा ॾींदा कोन सलीका पीर साहब खे सदा हुओ त खणी वियो अंग्रेज सदा ॾिनी 1930 में 22 में दस्तारबंदी थी ही पोया जेके 7-8 साल हलिया ही अंग्रेज ॾिठो पे हर लिहाज़ सां चेक पे कयो जॾहिं पीसे हुनजे ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ उठायो पूरे केस में हाणे 1930 जे अंदरि सदा पीसे सूर्य बादशाह के हिन पंहिंजे सिंध मां ॿाहिरि जेका मौजूद पाकिस्तान जी हैत सूरत आहे इन खां ॿाहिरि इंडिया जे जेल में मोकिले छॾियो पूरी 8 साल जे सदा खां बाद में जॾहिं आज़ादी मिली हुननि चयो त हाणे पीर साहब हुयो 12 साल जो वरी जो 8 साल ॿिया 30 में सदा पीर साहब जो 20 साल जो हाणे 20 साल जो समझी सघो था जवान कहिड़ी हुनजी जवानी हुई उनखे जेल में पूरे जेल में मोकिल इसे 8 साल कैद काटी जॾहिं वापसि आया त हुननि सम्झो त हाणे ही हथ खणी ॻाल्हि पाण त पंहिंजे हौसले खे अहिड़ो बुलंद करे आया वापसि जो आया त पोइ हर जमात खे मुकमल तरह सां पाण तयारु कयो पाण फरमायो हाणे नसारे खे छॾिणो कोन्हे को हाणे वतन या कफन आज़ादी या मौत नसारे खे छॾिणो आहे या पंहिंजी कुर्बानी ॾिनी थी या नसारे खे भॼाए करे या पोइ पंहिंजे मुल्क खे पाक खाओ मुआज़ियो कयो त हक़ ऐं सच जी लड़ाई लॻे खां हलंदी थी जे नमरूद दुनिया सां ज़ुल्म खे हर फरीक़ जे ज़ुल्म सां दुनिया खे भरियो हो त मुक़ाबले जे लाइ अल्लाह जो नबी इब्राहिम खलीलुल्लाह आयो हो जेकॾहिं फिरौन ज़ुल्म वधायो हो त अल्लाह मुक़ाबले जे लाइ हज़रत मूसा कलीमुल्लाह खे मोकिलियो हो अहिड़े तरीक़े सां हर ज़माने में जॾहिं बि ज़ालिम आया ऐं उन्हनि जी करे दुनिया में ज़ुल्म जी बाज़ार करण कई अल्लाह कहे जवान खे हाथ पे तो मक्के में ज़ुल्म वधिया त आमना जो नाम आयो जदीद ज़ुल्म वधाया हाथ इमाम हुसैन आयो अला हादल क़ियास जॾहिं असां कोई ते जोगा पंहिंजे मुल्क में जॾहिं अंग्रेज हिन धरती ते कब्ज़ो कयो आयो तिजारत जे बहाने सां 100 साल हिन जाइ ते वेही रहियो जेकॾहिं अंग्रेज खे भॼण ताईं मजबूर कयो हो त सूर्य सरदार जे तहरीक कयो पंहिंजी जान जी कुर्बानी ॾिनो पंहिंजे हुननि जी बि कुर्बानी ॾिनो लेकिन गैर जे क़दमनि खां असांजे मुल्क खे हमेशह जे लाइ पाण काम कयो इहा ॿी ॻाल्हि आहे त उन वक़्त में इहा सूरत खणी पाकिस्तान जी आज़ादीअ जी न हुजे पर मक़सद आज़ादी ही त असांखे आज़ाद करणो आहे असांखे आज़ादी खपे अंग्रेज खां आज़ादी खपे अंग्रेज जी गुलामी करण जे लाइ असां तयारु कोन थींदासीं सदर मशहूर फक़ूरो हो वो चवंदा पीर साहब जो माज़रत करे त ॻाल्हि ख़तम पीर साहब फरमाए जेकर माज़रत जो सोचा त पोइ हुसैनी हुजण में शक थो माफ़ी वठबी अल्लाह फरमाए माफ़ी वठबी अल्लाह का माफ़ी वठबी अल्लाह जे रसूल का नसारे का माफ़ी कान वठबी ये नसारे का माफ़ी वठण जो रुगो सोचा त सही त पोइ हुसैनी हुजण में शक थो पवे जो जेको हुसैनी खून हूंदो आहे उहो अहिड़े
इसारे का जुल्म जेका झुकंदो न आहे माफ़ी जो सवाल ई कोन पैदा थिए अंग्रेज जे हथ में हथ कोन ॾिनो उन जेका पाण झुकण खे बर्दाश्त कोन कयो इस्लामी गैरत झुकण जे लाइ मुंहिंजा साईं इस्लामी गैरत दीनी हवीयत रसूलुल्लाह जी शरीयत हुजूर जो दीन ऐं पंहिंजो हो वतन ही पंहिंजी क़ौम उन जे घर खे उन जे मथे खे पाण सुरत कयूं इहा ॿी ॻाल्हि आहे जे ज़ाहिर में कुर्बानी थी बि वई करबला जे मैदान में हज़रत इमाम हुसैन पंहिंजे जान जो नज़रानो पेश कयो उन जो मतिलबु इहो न त फतह यज़ीद जी भाई फतह कुर्बान थियण खां बाद में बि इमाम हुसैन जी हुई जो यज़ीद जो नालो खणो जो काइदार कोन्हे हुसैन जा गुलाम अॼु बि हर क़यामत ताईं अहिड़े तरीक़े सां सूरत सरदार कुर्बानी ज़रूर हुई अंग्रेज ज़ालिम जाबिर जेका कंधो कोन झुकायो ज़ाहिर में कुर्बानी थी पर अल्लाह जो शुक्र थियो हमेशह जे लाइ कपड़ ॿधी हलियो जो वियो जे ख़्वाब में ॾिठा त हमेशह जे लाइ हिन इलाइक़े जो मां मालिक थी रहंदुसि हुन जे गवर्नमेंट ते सिज कोन लहंदो हो पर अहिड़ा ॾींहं जा तारा उनखे सूर्य बादशाह ॾेखारिया जो भॼन ते मजबूर थी विया ऐं अल्लाह ताला मुस्लमान खे पाकिस्तान जे सूरत में आज़ाद बणायो दुआ या घुरो त जंहिं मक़सद जे लाइ बुज़ुर्गनि कुर्बान हुजूं आलमनि कुर्बान हुजूं आम नास कुर्बान हुजूं उन मक़सद जे लाइ जंहिंजे लाइ कुर्बानी आई अल्लाह ताला पाकिस्तान खे सही माना में पाकिस्तान बणायो हिन जाइ ते निज़ाम मुस्तफ़ा हुजे रसूलुल्लाह जे दीन ऐं शरीयत पाक जी ॻाल्हि हुजे इहे न हुजे जो आज़ादीअ खां बाद में वरी उसूल कानून उन्हनि जा हलनि जंहिंखे जान छॾाइण जे लाइ असां कुर्बानी ॾिनी हुई अल्लाह जे ज़ात खां दुआ है अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए अल्लाह ताला तव्हां असांखे सही माना में सिरात मुस्तक़ीम ते इस्तिक़ामत जी तौफ़ीक़ अता फरमाए मां अर्ज़ इहो पे कयो त मां बस इन लफ़्ज़नि ते मां तक़रीर पंहिंजी ख़तमु कंदुसि छो त पेमेंटो त घणो कोन थियो आहे पर नगर शरीफ़ अची वियो आहे ऐं एतिरे में इजाज़त वठी आयो तव्हांजी महिरबानी ऐं मथियो महीनो रमज़ान शरीफ़ जो थो अचे मां इहा ॻाल्हि कई त तीसे सूर्य बादशाह फरमायो त माफ़ी वठिबी अलाह रसूल खां माफ़ी त सदाई वठिजे पर शाबान जो महीनो में बरकतुनि वारो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह रमज़ान जो महीनो हुओ ई बरकतुनि वारो आहे पुस्त कंदे हले पई ऐं मां बि हिकिड़ी छॾी القول بدی کے حوالے سے امام سخاوی लिखियो आहे इमाम जाफर सादिक जी रिवायत इमाम जाफर सादिक फरमायो त शाबान में जेको 700 भेरा रोज़ानो मदीने वाले ते दुरूद पढ़े अल्लाह 700 भेरा रोज़ानो सादा शाबान जे महीने में दुरूद हुजूर ते पढ़े अल्लाह तबारक व तआला फरिश्तन के फरमाईंदो आहे त इन जो दुरूद खणो ऐं मूं ताईं पहुचायो ऐं दुरूद तव्हांखे ख़बर आहे त नबी करीम जे दरबार में बि पहुचायो वेंदो आहे अल्लाह जे हुज़ूर में पहुचायो ऐं मदीने वारे जे दरबार में पहुचंदो आहे त रसूलुल्लाह जो रूह मुबारक ख़ुशि अल्लाह मलाइकनि खे फरमाईंदो आहे हाणे शुरू थी वञो तव्हांजो दुरूद मूं ताईं पहुचायो आहे हाणे शुरू थियो अॼु खां क़यामत जे ॾींहं ताईं इन जे लाइ गुनाहनि जी बख़्शिश जी दुआ घुरो अगर में ख़बर हुयव पढ़ियो न त ठीकु आहे न हुयव हाणे ख़बर पयो त बाक़ी ॾींहं न छॾियो नियत भली हूंदी त इंशाअल्लाह पोयों बि सवाब मिलंदी दुरूद शरीफ जो महीनो आहे शवाल जे महीने में दुरूद मुबारक घणो हुओ ई पढ़जे पर इहो 700 त ज़रूर पढ़ो इंशाअल्लाह बरकत मिलंदी इमाम सखावी लिखी आहे इमाम जाफर सादिक रज़ी अल्लाह अन्हु जे हवाले सां ऐं रमज़ान जो महीनो त हुओ ई रहमत जो महीनो आहे बरकत जो महीनो आहे सखा जो महीनो आहे अता जो महीनो आहे बख़्शिश जो महीनो आहे ऐं इन महीने जे अंदरि माण्हू पहिरियां ई तयारी करे त रमज़ान खे छा करणो आहे या तबत मशहूर हदीस आहे हज़रत जिब्रील आमीन चयो हुजूर अलैहिस्सलाम तो जिब्रील दुआ कई हुजूर आमीन चयो सहाबा पुछो या रसूल आमीन आमीन चयो उन डंडा कंदे चढ़ंदे हुजूर आमीन टे भेरा फरमायो उन में हिकिड़ी ॻाल्हि आई हुजूर फरमायो
जिब्रील अची करे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह चए कटे रमज़ान पातो ऐं पाण न बख़्शाए सघियो इहो ख़ैर खां महरूम आहे इहो बेशकी वरी बदबख्त थींदो ख़ैर खां महरूम थींदो जो रमज़ान आयो त सही हर पासे ते 20 थी विया न बख़्शण जो कोन थियो पाण फरमायो हुन दुआ कई मां आमीन चयो त पोइ मुस्लमानो रमज़ान जो महीनो अचे ऐं वरी असां बख़्शिश पंहिंजी न कराए सघूं त तारे उन दुआ जे ज़द में अची वेंदासीं जेका 14 सदियूं पहिरियां जिब्रील घुरी हुई ऐं साईं आमीन चयो हो मां अर्ज़ इहो कंदुसि त उन जे लाइ माण्हू पहिरियां ई तयारी करे त मूंखे करिणो छा आहे क़ुरान करीम जे तिलावत जो कीअं मामूल ठाहिणो आहे रोज़ानो तिलावत खे बि केतिरी करणी आहे दुरूद सलाम केतिरो पढ़णो आहे नमाज़ तरावीह जे लाइ मूंखे मुकमल तयारी करणी आहे रोज़ा मूंखे रखणा ऐं रोज़े जे अंदरि वरी मुकमल पाकीज़गी बि रखणी आहे ईअं न आहे जो रोज़ो रखियो ऐं ज़ुबान सां गिलामो शुरू ज़ुबान सां गीबत शुरू ज़ुबान सां इल्ज़ाम शुरू ज़ुबान सां बहतान शुरू तो अहिड़े रोज़े जे लाइ हुज़ूर फरमायो इन माण्हूअ खे खाइण में अलाह खे इन माण्हूअ जे खाइण जी विकास खाइण जे छॾे ॾियण जी बि ज़रूरत न आहे पाणी पीअण जे छॾे ॾियण जी बि ज़रूरत न आहे घर वारे खां करे रहियो उन तर्क जी ख़ुदा खे हाज़िर का बि ज़रूरत कोन्हे छो त रोज़े जो असुल जेको मक़सदु हो त कई कोन्हे न नज़र जो रोज़ो रखे न को अखियुनि जो रोज़ो रखे न को कननि जो रोज़ो रखे न को ज़ुबान जो रोज़ो रखे रोज़ो हुजे त हर शइ खाइण बंदि पीअण बंदि ॻोठ वञण बंदि त पोइ गिला बि बंदि गीबत बंदि इल्ज़ाम बंदि बहतान बंदि ॿुधण बि बंदि करण बि बंदि ग़लति नज़र बि बंदि ग़लति इरादा ऐं ख़ालत बि बंदि माना जीअं रोज़े जी तारीफ़ आहे माना पाण खे रोकण कहिड़ी शइ खां को शरई तारीफ़ आहे फला खां उन शरई तारीफ़ में जंहिं खां रुकजणो आहे उन में इहे सभु शयूं अचनि थियूं दुआ कयूं त अलाह ताला असांखे सही माना में रोज़ेदार बणाए ऐं इहो ई लुत्फ़ आहे हिकु मां पढ़ियो ते किताब में त क़यामत जो ॾींहुं थींदो जेकॾहिं कंहिंजे मथां तरावा हक़ हूंदा हिते अदा न करे सघियो अॻिते अदुल इंसाफ़ अलाह फरमाईंदो त टे तरावा हक़ खाई आहे ॾियण जे लाइ कुझु रुॻो रहंदो अलाह फरमाईंदो घणी न कयो इन जे लाइ फरमाईंदो इहो मिस्कीन सुञो हुज़ूर फरमाए सुञो के समझे सुञो न जे लोकल न हुजे को काशे न हुजे पाण इहो सुञो थोरी आहे सुञो ई आहे पर हक़ खणी आयो ने कुसद हुयसि हुन जा गुनाह खणी अचनि न पियो मुयो पढ़ियो त ॿिया त अगरि कंहिंजा हक़ खाधा वञे ॿियूं त शयूं ईंदियूं पर हिकिड़ी शइ न ईंदी रोज़ो न ईंदो रोज़ो मुंहिंजे लाइ इहे ॿियूं नेकियूं त हिन जो हक़दार जेको लहणदार दाणेदार बसि हिन जे वीडियो पर अलाह फरमाईंदो रोज़ो न इहो रोज़ो रब जे वास्ते आहे उनजी जज़ा मां ॾींदुसि या उनजी जज़ा मां आहियां रमज़ान जे लाइ पाण खे तयारी करणी आहे अलाह ताला उनजी असांखे तौफ़ीक़ अता फरमाए वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सूरह सज्जाद जी शहादत जी तारीख़ 20 मार्च 1943 पर 20 मार्च कुछ सालनि खां वठी रमज़ान में पिया आहियूं तंहिंजे करे असां अॻ में कॾहिं प्रोग्राम कंदासीं आइंदा साल खां रमज़ान खां बाद में हूंदो हूंदी हयाती इंशाअल्लाह उहो प्रोग्राम वरी अलॻि थींदो अलाह तौफ़ीक़ अता फरमाए बाद थी वियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्तफा